घोड़कीअ मां ख़बर शामिल कंदासीं। असद राजा खुंजो जी रिपोर्ट मूजिब डिग्री कॉलेज घोड़कीअ जे ग्राउंड में क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच खेॾियो वियो। सागर घोड़कीअ खे सागर खान ॻोठ हाराए छॾियो। टूर्नामेंट जे विनर टीम खे 40,000 रुपया ऐं रनर अप टीम खे 20,000 रुपया इनाम ॾिना वियो, जॾहिं त मैन ऑफ द मैच 5,000 कैश ॾिनो वियो। टूर्नामेंट में 11 टीमुनि हिसो वरितो ऐं मुख़्तलिफ़ टीमुनि विच में उहे रांदियूं 12 ॾींहं ताईं जारी रहियूं। टूर्नामेंट जो चीफ ऑर्गेनाइज़र एडी सांगड़ हुयो ऐं महिमान ख़ासि सरदार मोहम्मद नवाज़ खान घोटो सरदार अली हसन खान घोटो हुयो, जॾहिं त क्रिकेट जे शाइक़ीननि पिणु वॾे अंग में शिरकत कई। असांजो जेको इवेंट आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु इवेंट, एडी संगड़ साहब जी वॾी महिरबानियूं जंहिं असांखे घोड़की में प्लेयरनि जे लाइ जेको आहे अहिड़ो टूर्नामेंट असांखे गिफ्ट कयो आहे। अहिड़ा जेके इवेंट आहिनि असांखे गवर्नमेंट जी सतह ते मिलणु घुरिजनि, जेके असांखे अञा ताईं कोन मिलिया आहिनि। इंशाल्लाह असांजी कोशिशि आहे, असां आवाज़ उथारियूं था पिया, मथे लेवल ताईं वियाऊं। असांजूं 5 कंपनियूं आहिनि असां वटि जेके असांखे अहिड़ा इवेंट कोन थियूं ॾियनि पियूं। वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां मां एडी संगड़ साहब खे वॾी मुबारकबाद पेश कंदुमि त हुननि हिकु घोड़की शहर में हिकिड़ो कामयाबु इवेंट करायो आहे ऐं बिल्कुलु हिकिड़ो पंहिंजी मदद पाण इहो सॼो इवेंट थियो आहे। ऐं सरकारी लेवल ते वाकई में इहे जेको आहे सो इवेंट नथा थियनि, इहे इवेंट थियणु घुरिजनि। क्रिकेट हिकु हेल्दी एक्टिविटी आहे, इहे प्रोग्राम थींदा रहंदा त सॼा माण्हू जेके आहिनि हिकिड़ो हेल्थ सां रिलेटेड शइ आहे, तमामु बहितरीनु इवेंट थींदा रहनि त इहा तमामु भली ॻाल्हि आहे। रहमान रहीम। सभ खां पहिरियां त मां तालुके लेवल ते जीअं टूर्नामेंट अरेंज कयो हुयो, एडी संगड़ उनखे मुबारकबाद पेश कयां थो जो कामयाबु टूर्नामेंट कराइण ते। ऐं उनखां बाद में ॾिठो त हिते पाण वटि तालुके में हिकिड़ी बहितरीनु क्रिकेट आहे। एडी डिस्ट्रिक्ट लेवल ते बि असांखे कोन मिलंदी आहे खेॾण खां, जेतिरे इनामात वग़ैरह जेको अरेंज कयो आहे। ऐं मां इन जी निस्बत सां ॿियनि दोस्तनि खे बि डिस्ट्रिक्ट जे दोस्त आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुमि ऐं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा ईंदा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुमि त कंहिं सरकारी सतह ते असांखे हिकिड़ो इवेंट अहिड़ो सुठो ॾिनो वञे। सभ खां पहिरियां त अवेयरनेस जी ज़रूरत आहे ऐं स्पेशली मीडिया जे थ्रू, स्पेशली तव्हां जे थ्रू इहो तव्हांखे बि एफर्ट्स ॾेखारिणा आहिनि। जेके टूर्नामेंट्स असांखे मिलनि था उन्हनि खे बहितर नमूने सां करिणो आहे हिते, ऐं स्पोर्ट्स खे मतिलबु जेतिरो थी सघे त असां प्रमोट कयूं। सिर्फ़ु क्रिकेट न आहे, फुटबॉल बि आहे ऐं टेनिस बि आहे, वॉलीबॉल बि आहे, हर शइ आहे हिते। सिर्फ़ु इहो आहे त अवेयरनेस न आहे। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो? घोड़की ज़िले में हिकिड़ो बि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुकमल न आहे। हाँ बिल्कुलु, इन जे बारे में इहो चवणु चाहींदासीं त जेतिरो जल्द थी सघे जेके मेगा प्रोजेक्ट्स आहिनि डिस्ट्रिक्ट में उन्हनि खे कंप्लीट कयो वञे। ऐं सिंध गवर्नमेंट जो इहो बि इशू हूंदो आहे त पंहिंजो हिकिड़ी फॉर्मेलिटीज़ हूंदियूं आहिनि, फॉर्मेलिटी उहे पूरियूं थियनि, उन्हनि जो प्रोसीजर जेको बि आहे उहो जल्दी पूरो थिए त सुठी ॻाल्हि आहे।